अहम ख़बर शामिल कंदासीं। परॾेही वज़ीर थियण खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी कराची पहुतो, जिते संदन शानदार आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद पीपल्स पार्टी पारां जलसो करायो वियो, जंहिंमें हज़ारे जियालनि शिरकत कई। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सिलेक्टेड कठपुतली वज़ीर आज़म खे घर बेड़ो करे छॾियो आहे। सिंध ऐं जमहूरियत जी सोभ ते कारकुननि खे वाधायूं ॾियां थो। सिलेक्टेड चवे थो त संदसि ख़िलाफ़ परॾेही साज़िश थी आहे, पर ही साज़िश न हिकु जमहूरी अमल हो। हुन चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ वाइट हाउस न पर बिलावल ख़ाउस साज़िश कई। दुनिया खां ख़ैरात घुरण बदिरां वापार कंदासीं। सिंध जी ज़रायत तबाह थी वई आहे, पीअण जो पाणी बि नथो मिले। परॾेही वज़ीर चयो त पाणी जो मसइलो 91 वारे ठाह ते अमल कराइण सां ई हल थी सघे थो। पाणी जी विर्छ वारो 91 जो मुआहिदो तकरारी हो, पर उन ते बि अमल न कयो पियो वञे। संदसि चवणु हो त पाणी जी मुंसिफ़ानी विर्छ वारे मुआहिदे ते अमल यकीनी बणायो वञे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची पहुतो, जिते संदसि शानदार आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद पीपल्स पार्टी पारां जलसो करायो वियो, जंहिंमें हज़ारे जियालनि शिरकत कई। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। अब्दुल्ला सोलंकी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल्ला, आगाह कजो, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कयो आहे। यूएस डॉलर की जो पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर थियण खां पोइ कराची में पहिरियों दफ़ो जीअं ई पहुतो त कराची में पीपल्स पार्टी जे जियालनि ऐं कारकुन वॾे अंग में इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन अॼु जेको आहे जलसे खे ख़िताब कंदे चयो त सभिनी खे मुबारक हुजे। जमहूरियत जी कम ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी। तफ़सील ॾिनासीं अव्हां खे। आगाह कयूं पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची पहुतो, जिते संदसि शानदार आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जे आमद पीपी पारां जलसो करायो वियो, जंहिंमें हज़ारनि जियालनि शिरकत कई। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे पीपी सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सिलेक्टेड कठपुतली वज़ीर आज़म खे घर बेड़ो करे छॾियो आहे। सिंध ऐं जमहूरियत जी सोभ ते कारकुननि खे वाधायूं ॾियां थो। सिलेक्टेड चवे थो त संदसि ख़िलाफ़ परॾेही साज़िश थी, पर ही साज़िश न हिकु जमहूरी अमल हो। हुन चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ वाइट हाउस न पर बिलावल हाउस साज़िश कई। दुनिया खां ख़ैरात घुरण बदिरां वापार कंदासीं। सिंध जी ज़रायत तबाह थी वई आहे, पीअण जो पाणी नथो मिले। परॾेही वज़ीर चयो आहे त पाणी जो मसइलो 91 वारे ठाह ते अमल कराइण सां ई हल थी सघे थो। अव्हां खे आगाह कयूं पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कराची पहुतो, जिते संदसि शानदार आजियां कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जे आमद पीपी पारां जलसो करायो वियो, जंहिंमें हज़ारे जियालनि शिरकत कई। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे पीपी सरबराह चयो त असां सिलेक्टेड कठपुतली वज़ीर आज़म खे घर बेड़ो करे छॾियो आहे।